सिस्टम के मरकज़ी सॾ ते सखर जी प्रिया कुमारी की बाज़ियाबी लाइ GSN क़ौमी महाज़ तालके टनो आदम पारां अलहदाद मरी ग़ुलाम शबीर कोरे जो इरशाद द्रोही की अगवानी में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रैली मोहम्मदी चौक खां कढी वई जेका शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी MA जना चौक ते पुॼाणी ते पहुती। रैली में शरीक क़ौमी कारकुननि जे हथनि में प्ले कार्ड हुआ ऐं कारकुन सख़्त नारेबाज़ी कंदा रहिया। उन मौक़े ते ज़िले अॻवाणनि अलहदाद मरी शबीर कोरे जो इरशाद द्रोही बिराद सिंधी ऐं ॿियनि रैली के ख़िताब कंदे चयो त 2 सालनि खां प्रिया कुमारी बाज़ियाब न थियण इंतज़ामिया ऐं ज़िले पुलिस जी नाअहली आहे। उन्हनि चयो त प्रिया कुमारी जा माइट सख़्त परेशान ऐं फ़िक्रमंद आहिनि। उन्हनि वधीक चयो त समूरनि अगवा थियल ऐं गुम कयल कारकुननि खे फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में वधीक एहतजाज कयो वेंदो। उन्हनि सखर में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल जी पिण सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे अगवाणनि चयो त मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।